नवदेरो वेझो अगाणी बिरादरी जे माण्हुनि ॻोठाणे जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं कूड़ा केस दाख़िल थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठाणनि चयो त जवाबदार केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾियनि था। क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। तफ़सील ॾिसूं था नूर मोहम्मद सुमरो जी रिपोर्ट में। जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु ॻोठ वॾा आगाणी में मौजूद आहियूं। हिते आगाणी बिरादरीअ जा माण्हू एहतिजाज करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो छा चवणु आहे। 2020 में मुंहिंजे भाउ मारे अब्दुल हमीद क़त्ल कयो वियो आहे, जेको पोइ ते यको असांजे मथां कूड़ा केस कंदा अचनि था। जिन केसनि में मां जवाबदार आहियां, फिरादी पिया आहियां केस भाउ जे केसनि में। हाणे केस कूड़ा असांजे मथां कंदा अचनि था। असां उन्हनि खे केतिरो ई उहो नंबर कयो आहे त बि असांजे नथा छॾनि। कूड़नि केसनि में असांखे फासाईंदा अचनि था। हिकिड़े में केस थिए थो वञा त वरी ॿियो केस मथां ॿियो था पूरो कनि। इन करे असां साईं जन खे इहो ई चऊं था DIG साहब खे SP साहब खे असांजो अपील था कयूं त असांजो इंसाफ़ कयो वञे। जो असां ग़रीबनि जे मथां ज़ुल्म कयूं बीठा आहिनि। हिननि जो असांजो अकेलो घर आहे, हिन जा 50-60 घर आहे, 70 असांजे मथां जेके रूप जा रहियल जवाबदार आहिनि, जेके घरनि ते हमिलो कयूं बीठा आहिनि, असांखे फेर था हणनि ऐं असांखे चवनि था त हिन केसनि जो हथु खणो न त मारींदासीं तोखे, या कंहिं कूड़े केस में विझंदासीं, या को न को तोखे कंदासीं कोन। इन करे असांजे मथां केस हथ खणो केस तां। मुंहिंजो भाउ मारिया आहिनि। हाणे कूड़ा केस था कनि। असांखे केस हले थो पियो असांजो उहो। उन में केस हलण जे करे असांखे धमकियूं था ॾियनि पिया त केस तां हथु खणो न त तव्हांखे मारींदासीं। असांजा माण्हू होॾे वञी नथा सघनि पिया हाज़ुरीअ ते। उहो रूपोस जेके आहिनि हिननि जा सरेआम हिते वेठा आहिनि, क्लाशनियूं खयूं, सरकारी हथियार खयूं वेठा आहिनि। उहे असांजे दरनि ते फायर था कनि। असांजे माण्हुनि खे कोर्ट ताईं वञणु नथा ॾियनि। असांखे उन्हनि मां ख़तरो आहे। असां ते कूड़ा केस था कनि। हिकिड़ो अॻु में कयो अथऊं उहे ज़ामिन कराया आहिनि। असां हाज़ुरी खाऊं था पिया त वरी कंप्लेन कई अथऊं कोर्ट में। उहा कंप्लेन उते जज साहब रद्द कई अथनि। वरी असां ते हाणे टियों केस नाइजाइज़ी करे पाण खे चामाऊ करे गोलियूं हथारी केस असां ते था कनि पिया। असां लाइ इंसाफ़ कयो वञे। असां नाइजाइज़ी थी थिए पई। हुन में इहे पारस जेको आहे जवाबदार आहे। कूड़ा केस थो असां ते पियो करे। उन खां पोइ जेको आहे सो पुलिस बि असां सां को तावन नथी करे, को असां इंसाफ़ ई नथी करे। असां वसा वारनि खे, बाला ऑफिसरनि खे अपील था कयूं त ख़ुदा रा असांजो इंसाफ़ कयो। असांजा जेको आहे सो हक़ी असांजूं FIR नथियूं कढजनि पियूं। असां वॾा वस कया आहिनि, असांजूं FIR नथियूं कढजनि। हुन जो कूड़ा ड्रामा बि हुन जा जेको आहे थी था वञनि पिया। FIR हुन जूं थी वञनि पियूं। DIG खे लारकाउंट DIG खे SSP साहब खे अपील था कयूं त ख़ुदा रा असां इंसाफ़ कयो, असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। असांजा शायदि फरियादी कोर्ट ते पहुची नथा सघनि, वञनि था। जेको आहे सो उन्हनि खे दग में का न का रुकावट कयूं बीठो आहे। हाणे 23 तारीख़ जेको आहे सो पाण खे निशानो करे पंहिंजे भाइटे खे कूड़ो केस दाख़िल करायो अथई असां ते। उन में जेको आहे सो कंगा थाणे हद में करायो अथई। उन मावटार खे सॼी ख़बर हुई, हुनखे जवाबु ॾिनो हो। वरी वञी होॾे जेको आहे कंगा थाणे ते वञी कयो अथई। त अलाह जे नाले ते असां इंसाफ़ कयो वञे। असां वरी बि जेको आहे हथ जोड़े जेको आहे सिंध हुकूमत खे चवंदा असां इंसाफ़ करे, इंसाफ़ कयो वञे असांखे। जीअं हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणु आहे त क़त्ल में मुलविस जेके जवाबदार आहिनि उहे असांखे केस तां हथु खणण लाइ कूड़ा केस दाख़िल करे रहिया आहिनि। हुननि सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध, DIG लाड़काणो, SSP लाड़काणो खे अपील कई क़त्ल में मुलविस जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे फिलफोर गिरफ़्तार करे असांजे मथां दाख़िल कूड़ा केस ख़तमु करे असां सां इंसाफ़ फराहम कयो वञे। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, ॻोठ वॾा आगाणी, नवदेरो। नूर मोहम्मद सुमरो जी रिपोर्ट मां ॾिठी नाज़रीन।